नाकस मटेरियल हलाइण बंद कयो करप्ट ठेकेदार खिलाफ कार्रवाई कयो करप्ट ठेकेदार खिलाफ कार्रवाई कयो करप्ट ठेकेदार खिलाफ कार्रवाई कयो नाकस मटेरियल ठाहिण बंद कयो जिले तरपारकर जे एजुकेशन वर्क्स खाते तरफां ताज़ो गुज़रियल साल 18 अगस्त 2020 ते 16 करोड़ 11 लख 93 हज़ार जी जारी कयल NIT में स्कूली मरमतन जा टोटल 32 कम शामिल कया विया हुआ ऐं इन्हनि 32 स्कूलनि जे मरमती कमनि मां जेका फी स्कूल लागत लॻाई वई हुई उहा कुझु हिन रीत आहे। एजुकेशन वर्क्स खाते जे जारी थियल टेंडर मुताबिक़ गवर्नमेंट बॉयज़ मेन हाई स्कूल मिठी इन जो मरमती कम जो ठीको 1 करोड़ 58 लख 5 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट अमर जगदीश मलाणी बॉयज़ हाई स्कूल मिठी मरमती कम जो ठीको 1 करोड़ 43 लख जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ मेन प्राइमरी स्कूल मिठी इन जे मरमती कम जो ठीको 1 करोड़ 3 लख 90 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ भारमलियो तालको मिठी मरमती कम जो ठीको 19 लख 15 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ स्कूल ॻोठ दलन जो तड़ समेजा पाड़ो तालको मिठी मरमती कम जो ठीको 21 लख 70 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पाढ़ा कॉलोनी मिठी मरमती कम जो ठीको 31 लख 75 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नूर मोहम्मद बजीर पाड़ो मरमती कम जो ठीको 20 लख 20 हज़ार जो ॼाणायल आहे। टेंडर मुताबिक गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ आहो तालको मिठी मरमती कम जो ठीको 29 लख 95 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ हरपाड़ तालको मिठी मरमती कम जो ठीको 24 लख 80 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रोहिला कॉलोनी चेलहार तालको मिठी मरमती कम जो ठीको 16 लख 90 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ वी हिंगोरजा तालको इस्लाम कोट मरमती कम जो ठीको 27 लख 20 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल शाह अब्दुल लतीफ भिटाई इस्लाम कोट मरमती कम जो ठीको 1 करोड़ 22 लख 50 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ रांझो नून तालको इस्लाम कोट मरमती कम जो ठीको 22 लख 35 हज़ार जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ ॼारूंबड़ी मेघवाड़ पाड़ो तालको इस्लाम कोट मरमती कम जो ठीको 19 लख जो ॼाणायल आहे। टेंडर मुताबिक गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ लाल बाकड़ तालको इस्लाम कोट मरमती कम जो ठीको 13 लख 30 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल डीपलो मरमती कम जो ठीको 78 लख 50 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ छहो थूअर पाड़ो अलाए कहिड़ो आहे थोर अलाए छा लिखियल आहे तालको डीपलो मरमती कम जो ठीको 16 लख 30 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ सोबियार मिठवाणी पाड़ो तालको डीपलो मरमती कम जो ठीको 11 लख 85 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल छहो सूटड़ वेस्ट तालको डीपलो मरमती कम जो ठीको 18 लख 25 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल लोहाणा कॉलोनी डीपलो मरमती कम जो ठीको 26 लख 15 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ डीपले जो ॻोठ जो नालो अलाए कहिड़ो आहे गाहो आहे या गलाहो आहे अलाए तालको डीपलो मरमती कम जो ठीको 29 लख 85 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कलोई मरमती कम जो ठीको 1 करोड़ 66 लख 25 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल इब्राहिम दर्स तालको कलोई मरमती कम जो ठीको 21 लख 80 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ख्वाजा अलाउद्दीन तालको कलोई मरमती कम जो ठीको 10 लख 20 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल छाछरो मरमती कम जो ठीको 2 करोड़ 52 लख 45 हज़ार रुपयनि जो ॼाणायल आहे।
गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ साकरियो तालुको छाछरो मरमती कम जो ठीको 23,25,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जेता कॉलोनी छाछरो मरमती कम जो ठीको 8,40,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ खाणो हबीब तालुको छाछरो मरमती कम जो ठीको 49,25,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ छापर खोसा तालुको डाहली मरमती कम जो ठीको 24,20,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नंगर पार्कर मरमती कम जो ठीको 71,10,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मगन सांद तालुको नंगर पार्कर मरमती कम जो ठीको 32,15,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ ऊण जो वांडियो तालुको नंगर पार्कर मरमती कम जो ठीको 19,10,000 रुपयनि जो ॼाणण लाइ। ऐं हिननि स्कूलनि जे मरमती कमनि जे 32 ठीकनि जी कुल लागत थिए थी मतिलबु 16,11,93,000 रुपया मतिलबु 17 करोड़ रुपया लॻभॻि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त नई स्कूल जी बिल्डिंग ते एतिरो ख़र्च कोन थो अचे जेतिरो इन्हनि जे मरमती कमनि ते लागत लॻाई वई आहे। सरासरी स्कूली मरमत जी लागत 50 लख खां मथे बीहे थी। हाणे हालत ॾिसो, हिकु कमरे वारी प्राइमरी स्कूल ऐं चौधरी जी लागत वधि में वधि 20-25 लख रुपया, पर अॼुकल्ह जी हुकूमत में 50 लख रुपया ख़ाली मरमत ते लॻाया विया आहिनि। ऐं इहे राशि ऐं करप्ट हुकुमरान क़ौमी नाणो ऐं अवामी खज़ानो बिना कंहिं रोक टोक जे ॿिन्ही हथनि सां लुटे ऐं फुरे रहिया आहिनि, पर केर बि खेसि चवण वारो ऐं रोकण वारो कोन्हे। हिन वक़्तु ज़िले थरपारकर जे मज़कूरा 32 स्कूलनि जो जिते जिते बि कमु हले पियो उते टोटल 2 नंबरी ऐं नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे। सिरूं चौका ऐं लोहो वग़ैरह साॻे एक्सपायर माल इस्तेमालु कयो वियो आहे। नओं माल लॻाइण जी ज़हमत न कई वई आहे। रेती ऐं बजरी बदिरां थर जी वारी ऐं धूड़ इस्तेमालु कई वई आहे। ऐं स्कूली मरमत में इस्तेमालु कयल अहिड़ो 2 नंबरी नाक़स मटीरियल सिबाणे कंहिं बि वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। मतिलबु उस्तादनि ऐं शागिर्दनि जे ज़िंदगीअ लाइ इम्कानी ख़तरो हर वक़्तु मौजूदु रहंदो। इन सिलसिले में ठेकेदारनि जो चवणु आहे त असांखे एजुकेशन वर्क्स जे ऑफिसरनि 2 नंबरी कमु करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। असां फी कम ते 55 खां 60% कमीशन वरिती वञे थी, मतिलबु इन ठेकेदारनि खां 55 खां 60% कमीशन वरिती वञे। सो असां इन्हनि सरकारी कमनि में नाक़स मटीरियल इस्तेमालु न कंदासीं त ॿियो छा कंदासीं, इहो चवणु आहे ठेकेदारनि जो। ॿिए तरफ़ स्कूल इंतज़ामिया यानी हेडमास्टर वग़ैरह उन्हनि जो चवणु आहे त करप्ट ठेकेदार स्कूली कमनि में सरेआम नाक़स मटीरियल जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। असां दाऊं करे थकिजी पिया आहियूं, पर को बि ॿुधण वारो कोन्हे। ऐं ॿियो त एजुकेशन वर्क खाते जा इंजीनियर बि विज़िट दौरान असांखे चई विया आहिनि त ठेकेदार स्कूल जो एक्सपायर माल यानी पुराणो साॻियो मटीरियल वग़ैरह इस्तेमालु कंदा, तव्हांखे इन ते को बि एतिराज़ वग़ैरह न आहे करणो। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त नेब ऐं एंटी करप्शन समेत वास्तेदार इख्तियारियूं ज़िले थरपारकर जे एजुकेशन वर्क्स खाते में खुलेआम थींदड़ मुबैना तौर ते किरोड़े रुपयनि जी करप्शन जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कनि। बंद कयो, बंद कयो। नाक़स मटीरियल हलाइण बंद कयो, बंद कयो। करप्ट ठेकेदार खिलाफ़ कार्रवाई कयो। करप्ट ठेकेदार खिलाफ़ कार्रवाई कयो, कार्रवाई कयो। करप्ट ठेकेदार खिलाफ़ कार्रवाई कयो, कार्रवाई कयो। नाक़स मटीरियल ठाहिण बंद कयो, बंद